हालानी में गोठाणन पारा पुलिस जे ज़्यादतियुनि खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ख़ासकेली बिरादरीअ जे माण्हुनि सारंग ख़ासकेली, तैमूर ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में ॻोठ जमाल ख़ासकेलीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणे दाहींदे चयो त हालानी भाॼी वठण वियसि त सिविल ड्रेस में हालानी पुलिस जे एहलकारनि मुंहिंजे पोयां लॻा ऐं मुंहिंजे मथां फायरिंग पिण कई, जितां जान बचाए ॻोठ पहुतो आहे। हुन चयो त हिन खां पहिरियां बि पुलिस बासर जे चवण ते मूं मथां मंशियात ऐं जुआ जो कूड़ो केस दाख़िल कयो हो, जंहिं मां पिण जेल काटे आज़ाद थी आयो आहियां। मूंखे इंसाफ़ खपे, एसपी खे छा ज़िले जो मालिक आहे, मूंखे इंसाफ़ मूंखे खपे। मूंसां ना इंसाफ़ी आहे। मां सुबुह शहर पियो वञा, रोगी केनाल खां वठी मुंहिंजे मथां फेर कंदा आया कोड़ल ऐं छा नालो अख़्तियार सोलंगी। ॿिनि खे बुटू बदिलियूं ऐं ॿिनि खे बुटू कोन आहियूं। 2 1 2 मोटरसाइकिल मुंहिंजे मथां फेर कंदा आया। मूंखे चवनि मारींदासीं, मूं चयो भले मूंखे मारे छॾियो। मां सिकंदर ख़ासकेली ॻोठ में वञी घिरी पनाह वरितो आहे। उते टी पिस्टल किराए वरी अची पोइ पुलिस छा वठी खणी विया आहिनि पिस्टल। मूंसां इंसाफ़ कयो वञे, मूंसां इंसाफ़ कयो। ना इंसाफ़ी आहे, मूंसां इंसाफ़ कयो वञे। जेॾीमहिल रोड किनाल ते पुॻो त इहो कोड़ल ऐं अख़्तियार पुलिस वारा जेके आहिनि सिविल कपिड़नि में मुंहिंजे भाउ जे मथां फेरिंग कंदा आया। जेॾीमहिल हू सिकंदर ख़ासकेली घर में अची पनाह वरितईं, पोइ हू पोइ हिते मोटिया पंहिंजा पिस्टल किराया। पोइ देरि सां वरी माना उहे पंहिंजा पिस्टल खणी विया। चवनि तोखे फुल फ्राई जा असां हाफ फ्राई कंदासीं। हीअ कंहिंजी वंगार वियो था, नाजाइज़ था कनि। हे पंहिंजो माल मता कारोबार करे पोइ माना हीअ जेकर कूड़ा केस दाख़िल करे माना नाल छा आहे ज़ुल्म था कनि। असां इंसाफ़ खपे। गोठाणन आईजी सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त हमिलो कंदड़ एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।